अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजरानी। नाज़रीन, ईद एक खुशियुनि जो ॾिहाड़ो हूंदो आहे। ही मज़हबी ॾिहाड़ो ख़ुशियूं खणी अचे थो पियो। हिन ॾिहाड़े ते हर माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू नवां वेस वॻा पहिरे, पंहिंजे मिटनि माइटनि यारनि ऐं दोस्तनि सां गॾिजी करे ईद मल्हाए। के माण्हू जेके सिंध जी राजधानी कराचीअ में कारोबार सां हिते रहनि था पिया, उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू ईद पंहिंजनि पंहिंजनि शहरनि में पंहिंजनि पंहिंजनि मिटनि माइटनि यारनि ऐं दोस्तनि सां गॾिजी करे मल्हाइनि। जंहिंजे करे के माण्हू ट्रेन जो सफ़र कनि था त के वरी बसुनि में पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे इलाइक़नि ताईं पंहिंजे शहरनि ताईं वञी पहुचनि था पिया। पाण अॼु जेका ॻाल्हि ॿोल कंदासूं उहा हिकु ॻाल्हि ॿोल कंदासूं त रेलगाॾीअ जो जेको सफ़र आहे, जेका स्पेशल ट्रेन हलाई वई आहे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कराचीअ में जेके आहिनि ॿ स्पेशल ट्रेनूं हलायूं वयूं आहिनि। उहे रेल गाॾियूं जेके आहिनि उहे हिते हिकु 2:30 वॻे ऐं ॿी राति जो 9 वॻे निकिरंदी। ऐं ॿियो वरी माण्हू जेके बसुनि में सफ़र कनि था, बसुनि जा भाड़ा केतिरे हद ताईं वधीक आहिनि, बसुनि में केतिरे हद ताईं रश आहे, माण्हुनि जो हुजूम आहे, छाकाणि त माण्हू मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं पंहिंजनि पंहिंजनि ॻोठनि अबाणनि ॻोठनि ॾांहुं वेंदा आहिनि। पर हिन वक़्तु ॾींहं बस बचिया आहिनि, जंहिंजे करे हू पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ बसुनि ते सफ़र कंदा आहिनि। माण्हू जेके आहिनि ईद जे मौक़े ते ख़रीदारी कनि था पिया। राति जो मार्केटूं केतिरे हद ताईं खुलियल रहनि थियूं ऐं केतिरे हद ताईं भरियल रहनि थियूं पियूं। ईद जा ॾींहं वेझो ईंदे ई ईद जी जेका ख़रीदारी आहे उहा केतिरे हद ताईं मुमकिन थी सघे थी। ख़ासि करे जेके कोरोना वबा जा 2 खां 2.5 साल रहिया, इंतिहाई जेके आहिनि शहरी उहे परेशान रहिया। उहे रौनकूं जेके आहिनि बहाल थी वियूं। रौनकूं बहाल थियण खां पोइ कराची जे मार्केटुनि में केतिरे हद ताईं रश आहे, इहे सभु सवाल खणी करे पाण हलंदासूं। रेलगाॾियुनि में सफ़र कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं, बस में सफ़र कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं ख़ासि करे उन्हनि मार्केटुनि में पाण पहुचंदासूं जिते ख़रीदारी कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे हिते अची पहुचनि था ऐं ईद जी खरीदारी कनि था। नहीं नहीं, सिक्योरिटी है लेकिन नॉर्मल, इतनी सख्त नहीं है। बहुत सुकून से हमारा कोई परेशानी नहीं हुई हमारे को आने में। कितने दिन पहले आपने टिकट बुकिंग करवाई? हमने 3 दिन पहले कराई थी। 1000 लोगों के बैठने की जगह है, फिर भी देखा गया है कि मुकम्मल है ट्रेन। हाँ, मुकम्मल ट्रेन है, लेकिन क्या अभी भी ट्रेनें कम है। अभी 1-2 ट्रेन और होती तो फिर गुजारा हो जाता। लोगों का जाना बहुत है और ट्रेनें कम है। बस मैं तो पाकिस्तान रेलवे का इस ट्रेन की वजह से शुक्रिया अदा करना चाहता हूँ, क्योंकि अभी हम खुद गए थे बनारस में जो बसों का अड्डा है उधर आजकल के जो ट्रेन के वो बसों के टिकट है ना, वो भी ब्लैक में मिल रहे हैं। जो ब्लैक में मिल रहे हैं वो भी 5000 के करीब है। ये तो पाकिस्तान रेलवे ने हमारे लिए बहुत क्या कहते हैं, एक अच्छा इकदाम किया है कि उन्होंने हमारे लिए स्पेशल ट्रेन चलाई है। हालांकि 3 दिन पहले हम चेक कर रहे थे, इनका कोई वो नहीं हो, रेलवे में भी सीट नहीं थी, पर इन्होंने जो स्पेशल ट्रेन चलाई है ना, इसमें हमें सीट मिली है, उससे हमें बहुत खुशी हुई है। हाँ, ये तो अभी चलेगी तो पता चलेगा अभी आई है, लेकिन रश बहुत ज़्यादा है। मुझे लग रहा है कि इसमें ओवर टिकटिंग की गई है, क्योंकि ईद के मौके पर वैसे भी जो है इजाफी पैसेंजर आ जाते हैं। देवी देखें आपके सामने कितना रश है, अंदर कैमरा लगाएं आपको पता चलेगा। कितने दिन पहले बुकिंग करवाई? बुकिंग तो मैंने ये 3 दिन पहले करवाई है। हाँ, क्योंकि ये स्पेशल थी ना, इसका तो पता भी नहीं लगा कब आई और कब ये इसकी बुकिंग हो गई। इंशाल्लाह अल्लाह पाक करम करे, सबको खैर से लेके जाए, सबकी मंजिलें आसान हो। हम लोग तो बेनतहा खुश हैं कि शुक्र है कि चलो हम 1 दिन पहले पहुंच जाएंगे, क्योंकि हम काफ़ी दिनों से लगे हुए थे टिकट्स के लिए ना, तो टिकट्स नहीं मिल रहे थे, तो इसलिए कि चलो अच्छा हो गया ट्रेन चलाइए। आइंदा भी चाहिए इनको कि इस तरह की ट्रेन चलाएं, लेकिन फैसिलिटीज़ के साथ। पंखा नहीं है ऊपर। ये अच्छी काविश है, बेहतरीन एक है कि चलो जिन लोगों ने अपनों से मिलना होता है, इतने दूर का सफ़र है आपको पता है, तो उनके लिए ज़रा सहूलत हो जाती है। मिलने की किन से ख्वाहिश है? बच्चे हैं मेरे वहाँ पर। मेरे बच्चे हैं, ये मेरी सिस्टर हैं, इनके बच्चे हैं वहाँ पर। तो हम लोग यहाँ भाइयों के पास आए हुए थे ना, तो हम लोगों के लिए बहुत ज़रूरी था, क्योंकि बच्चे भी वहाँ अकेले हैं, ईद आ गई है, तो बहुत ज़रूरी था हमारे लिए वहाँ। जी, हिन वक्त असीं कैंट स्टेशन ते मौजूद आहियूं। कैंट स्टेशन ते ही ॿ जेके आहिनि उहे गेट ॾिना विया आहिनि, जिथां मुसाफ़िर जेके आहिनि उहे अंदरि जेके आहिनि उहे दाख़िल थियनि था पिया। ही मुसाफ़िर जेके आहिनि उहे अंदरि दाख़िल थियनि था। अंदरि दाख़िल थियण खां पोइ ही प्लेटफॉर्म आहे अंदरि, जिथां ट्रेन जेको आहे सो वञे थी पई, ऐं उतां जेको आहे सो मुसाफ़िर उन ट्रेन में वेही करे पंहिंजो सफ़र कंदा।
पर हिन ट्रेन में वेहण खां अॻु में हिते पोलियो जा कतरा पीआरण जे लाइ बि हिकिड़ी सहूलियत मुहैया कई वई आहे। पर हिकिड़ी शइ ज़रूरु असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं, उहा इहा आहे त हीउ वॉक थ्रू गेट आहे। वॉक थ्रू गेट मुकमल तौर तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे त वॉक थ्रू गेट मुकमल तौर ते नाकाम आहे, ख़राबु लॻो पियो आहे, को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। ऐं हितां जो कासो वॉक थ्रू गेट सां गॾु हितां माण्हू जीअं ई गुज़रंदो अंदरि दाख़िल थींदो, दाख़िल थियण खां पोइ उन जी चकास कई वेंदी। चाचो ही बीठो आहे हेॾां, हीउ जो कासो उन्हनि जी चकास करे थो पियो त आया उन में को सामान वग़ैरह में का अहिड़ी शइ त न आहे जंहिंसां को नुक़सानु पहुची सघे थो पियो। वॉक थ्रू गेट खां पोइ असीं अंदरि जो कासो दाख़िल थींदासूं। अंदरि दाख़िल थियण खां पोइ अॼु उहा जेका स्पेशल ट्रेन आहे, जेके 2 ट्रेनूं हिते हलायूं वञनि पियूं, हिकिड़ी अॼु 2:30 वॻे हितां निकिरंदी ऐं ॿी ट्रेन जेका आहे उहा राति जो 9 वॻे निकिरंदी। असां हाणे उन ई जॻह ते पहुता आहियूं जिथे मुसाफ़िर जेके आहिनि उहे इंतज़ारु कनि था। हीअ उन्हनि जे लाइ इंतज़ार गाह आहे, मुसाफ़िर इंतज़ारु कनि था पिया। हिकिड़े तरफ़ उहे मुसाफ़िर आहिनि जेके मुख़्तलिफ़ पंहिंजे अबाणे शहरनि ॾांहुं वेंदा ऐं हिकिड़ा उहे मुसाफ़िर आहिनि जंहिंजे लाइ स्पेशल जेके आहिनि उहे 2 ट्रेनूं हलायूं वयूं आहिनि। हिकिड़ी ट्रेन जेका आहे उहा तक़रीबन 2:30 वॻे हितां निकिरंदी, पिशावर जे लाइ निकिरंदी, उहा मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदे पिशावर वेंदी। हिकिड़ी ट्रेन जेका आहे उहा राति जो 9 वॻे निकिरंदी, जेका लाहौर जे लाइ निकिरंदी। मुसाफ़िर जेके आहिनि वॾे अंग में हिते आहिनि, पंहिंजे पिरी प्यारनि दोस्तनि यारनि सां मिलण जे लाइ उहे इंतिहाई पुरुमीद आहिनि, जेके ख़ासि करे हिते रोज़गार सां गॾु आयल हूंदा आहिनि ऐं उहे ईद जे ॾिहाड़नि ते पंहिंजे पंहिंजे अबाणे ॻोठनि ॾांहुं उहे सफ़र जेको आहे उहो तय कंदा आहिनि। हमारे लिए स्पेशल ट्रेन चल रही है क्योंकि गरीब आवाम जो है, जो इस वक्त जो बाहर सर्विस बसों की चलती है वो इंतहाई महंगी है, ब्लैक में टिकटें वगैरह मिलती हैं और वो भी जो है 5,000-6,000 रुपये की टिकट है और वो भी ना मिलने के बराबर है। इससे हम गरीब आवाम को बड़ी जो है ना, ईद तो है, ईद से बढ़कर हमें खुशी इसलिए कि ऐन 2 दिन पहले हमें सीट मिली है और खुशी से हमें बल्कि आराम और सहूलत से हम अपने घर की तरफ जा रहे हैं, बच्चों से मिलने जा रहे हैं। सर सिक्योरिटी सर बेहतर है, लेकिन ये है कि सिक्योरिटी में मैंने अभी एक चीज़ नोट की है, क्योंकि अभी आपने जब मुझसे सवाल किया तो मैं उसके बारे में कह सकता हूँ। यहाँ पे इनका जो सेफ्टी सिस्टम है वो इस वक्त भी ऑन नहीं है, इतने रश होने के बावजूद। बिल्कुल सर, ये मैंने खुद महसूस किया और जिस तरह के मुल्क के हालात जा रहे हैं उसके हिसाब से ये बिल्कुल गैर महफूज तरीका कार है। जहाँ पर भी दहशतगर्दी के वाक़यात होते हैं उसमें उन्होंने हजूम को टारगेट करना होता है। बाकी जो भी इसके मुतालिक इदारे वो खुद इसके बारे में सोच सकते हैं कि भाई इस जगह के लिए सेफ्टी कितनी ज़रूरी है। खुशी कितनी हो रही है अपनों में? खुशी सर मेरी आंखों से आपको महसूस हो रहा है सर, मेरे आंखों को देखें तो मैं खुशी के आंसू हैं सर, तो इससे बढ़कर हमें और कुछ नहीं चाहिए सर। ईद मिलने की खुशी होती है बहुत ज़्यादा इंसान को, इसीलिए हम लोग पंजाब जा रहे हैं। ज़्यादातर देखा है कि जो नौजवान है ना वो तो यारों दोस्तों से मिलने के जा रहे हैं। आप वहाँ पे पोतियाँ होंगी, पोते, अब नाना दादा, हमारे जैसे दोस्त होंगे हम लोगों को इतनी ज़्यादा खुशी होगी कि हम सोच भी नहीं सकेंगे, क्योंकि हम बहुत देर के बाद जा रहे हैं कराची से ईद मिलने के लिए पंजाब। ज़्यादातर पोतों के लिए तो इंसान को खुशी ज़्यादा होती है। ये जो बुकिंग करवाई कितने दिन पहले करवाई? ये भाई कम से कम हम लोगों ने 3 दिन पहले करवा ली। तो नहीं, कहाँ गाड़ियाँ तो और गाड़ियाँ चलती हैं, तो ये स्पेशल गाड़ी जा रही थी, हमने बोला हम पंजाब में जाके ईद मनाएंगे। नाज़ हिन वक्त असीं प्लेटफॉर्म नंबर 2 ते मौजूद आहियूं, जिते कुछ ही घड़ियुनि खां पोइ स्पेशल ट्रेन जेका वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कराची खां जेको आहे सुबुह ट्रेनूं ॾिनियूं हुयूं। टोटल 5 ट्रेनूं आहिनि जेके पूरे पाकिस्तान में निकिरंदियूं। अॼोकी जेका 2:30 वॻे ट्रेन जंहिंजो शेड्यूल असांखे ॿुधायो वियो त 2:30 वॻे इहा ट्रेन निकिरंदी, जेका कराची खां पेशावर ताईं सफ़र कंदी। उन जे विच में जेके बि शहर अचनि था उहे पैसेंजर उन में सफ़र करे सघनि था। ॿी ट्रेन जेका आहे उहे राति जो 9 वॻे लाहौर जे लाइ रवानी थींदी ऐं उहे मुसाफ़िर उन में सफ़र कंदा। तक़रीबन 1000 मुसाफ़िरनि जी गुंजाइश आहे। एतिरियूं बोगियूं लॻायूं वयूं आहिनि त 1000 मुसाफ़िर हिन में जेके आहिनि उहे सफ़र करे सघनि। पाण कोशिशि कंदासूं त हिते जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था, जेके पंहिंजे पिरी प्यारनि यारनि दोस्तनि सां मिलण जे लाइ उहे पुरुमीद आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। त हिकिड़ो ख़ुशीअ जो मौक़ो आहे, हिकिड़ो ख़ुशीअ जो लम्हो आहे ऐं उहे ख़ुशियूं खणी करे पंहिंजनि प्यारनि ॾांहुं, पंहिंजे मिटनि माइटनि यारनि ऐं दोस्तनि ॾांहुं वञनि पिया। पाण कोशिशि कंदासूं त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था पिया। काफ़ी टाइम के बाद अपनों के पास जाते हैं, यहाँ पर कराची में काम करते हैं तो 5-6 महीने के बाद जाते हैं घर पे, तो काफ़ी अच्छा लगता है मिलके।
तो इस वजह से ईद का मौका था, कुछ रमज़ान शरीफ गुजर रहा है, तो इस वजह से घर वालों के पास जा रहे हैं ईद मनाने के लिए। और कुछ माशाल्लाह खुशी हो रही है। जी खुशी हो रही है। स्पेशल ट्रेन जो है ये 2 ट्रेनें कराची से जा रही हैं, जी कितना अच्छा अमल है। अमल तो अभी तो चली नहीं, अब जब चलेगी तो फिर पता लगेगा बैठ के कि कैसे जाती है ये। हाँ ये तो बाद में पता लगेगा कि क्या स्कोर होता है इसका। तो अभी कल भी चलेगी राजवीर, अभी जब कल ही पहुँचेगी तो फिर पता लगेगा सफ़र में कि कैसा सफ़र गुजरा है। खुशियाँ मनाने के लिए हर बंदे की ख्वाहिश होती है मैं अपनों में जाऊँ, तो माशाल्लाह आप भी जा रहे हैं। स्पेशल ट्रेन जो है वफाक ने निकाली है, क्या समझते हैं कितनी खुशी हो रही है अपनों से मिलने की? अपनों की खुशी तो हर इंसान को होती है, कोई भी ऐसा शख्स नहीं है, मगर इस वक्त जो हालात ऐसे चल रहे हैं कि जो खुशियाँ बिल्कुल ना होने का बराबर हैं, क्योंकि खाने पीने को है कुछ नहीं, जेब में है कुछ नहीं। अब सफ़र करेंगे जिस तरीके से हम करेंगे हमें ही पता कि हमारे हालात क्या हैं। तो खुशियाँ अभी जो थी पहले वो लौट गई, अभी खुशियाँ नहीं हैं। अब खुशियाँ बस अभी क्या कह सकते हैं, इसके अलावा मैं क्या बोलूँ। ट्रेन जैसे आप प्लेटफॉर्म पर खड़े हुए हैं, कोई सहूलियात आपको नजर आ रही है? किसी किस्म की कोई सहूलियात नहीं, ना बैठने के लिए जगह है। टिकट के लेने के लिए जाओ तो वहाँ पे जब भी जाओ तो यही होता है कि बुकिंग नहीं है। तो बस अभी खड़े होकर सफ़र करेंगे। इन्होंने 1000 मुसाफिरों की जगह है उस गाड़ी में, जो स्पेशल गाड़ी जा रही है। तो वो फिर 1000 जगह कहाँ जाती है, वहाँ काउंटर पे जाओ तो कोई सीट ही नहीं है उनके पास। वो फिर उन्हीं को पता होगा, उन्हीं से पूछें कि वो जो 1000 सीटें वो कहाँ जा रही हैं, हमें तो कोई सीट नहीं मिल रही। तो जो माण्हू कीअं ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ निकिरनि ख़ुशियूं पैसा हुजनि त ख़ुशियूं मल्हायूं न भा, छा मल्हायूं भा। माण्हू वञनि नथा ॻोठनि ते। माण्हू ॾिसे त रोड ते किथे आहिनि माण्हू, बेरोज़गार लॻा पिया आहिनि माण्हू, किथे आहिनि भाउ हिते। ट्रेन वारा माण्हू बि हीअं रोइनि पिया जेके वञनि था। तव्हां तो महांगाई आहे न भाउ, 50-60 रुपए चांहि थी आहे, 30 रुपए वारी, 150 वारी दाल 350 दाल थी वई आहे। भला किराए ते छो रड़ियूं कंदा आहिनि? किराए ते गाॾी होॾो ख़ाली ईंदी आहे, डबलिंग वेंदी आहे न भाउ मिठड़ा, उनजे करे। हा डीज़ल घणे आहे उनजे करे महांगाई आहे न भाउ मिठड़ा। 60,000 डीज़ल अचे थो गाॾी में, महांगाई न थींदी बाक़ी। पोइ माण्हुनि खे मुतमइन कीअं कयो? मुतमैन हर को पंहिंजे फन में माहिर आहे, तूं कीअं मुतमैन कंदा भाउ मिठड़ा। जिन वटि पैसो आहे उहो ट्रेन बि यानी अफोर्ड करे सघनि था, जिन वटि पैसो न आहे त उहे धिका था खाइनि। जेको 1100 रुपयो किरायो हूंदो हो सखर ताईं, उहो हाणे 2500 सां कैलकुलेट कयो थो वञे त ग़रीब काॾे वञनि। हिते को हुकूमत खे यानी को बि जोश नथो अचे, हुनजे मथां को बि एक्शन नथी वठे, सिर्फ़ु इहो ई था चवनि त बाबा मोट ते असांखे सवारी नथी मिले। छा बसनि वारा मोट ते सवारी नथी मिले त ग़रीब उन्हनि वधीक पैसनि न भरण जे करे उहो रोडनि ते धिका था खाइनि, जेके पंहिंजे बचनि सां ईद बि नथा करे सघनि। मां हुकूमत खे अपील थो कयां इन लाइ पूरो एक्शन वरितो वञे, जेको ग़रीब पंहिंजी जाइ ते सुठे नमूने अॻिते हली करे। बस जे किराए जो भाड़ो वधीक आहे, जंहिंजे करे ट्रेन में पिया वञनि। बस जे वधीक किराए जे करे मां ट्रेन में थो वञा, इन करे त ट्रेन में घटि एतिरो आहे त किराया वधियल त न आहिनि, ग़रीब धिका था खाइनि। ऐं उन जूं सीटां बि पयूं चवनि था काई बि सीट कान्हे, जॾहिं 2500 उनखे ॾिना था वञनि त पोइ चवनि था त बाबा सीट हीअ असांखे फलाणी सीट वठो। सो ग़रीब ते हुकूमत खे पूरो ध्यानु ॾिनो वञे त ग़रीब पंहिंजे बचनि सां ईद कनि। ऐं असांखे ख़ुशी आहे ऐं सुठे नमूने सां वञूं था, असां ईद करणु वञूं था पिया। इन ॻाल्हि ते गवर्नमेंट खे पूरो तवजो ॾिनो वञे। जी हिन वक़्तु असीं बसनि जे अॾे ते मौजूदु आहियूं, जिते ईद जे मौक़े ते जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजनि अबाणनि ॻोठनि ॾांहुं वञनि था पिया। रेल गाॾियुनि खां पोइ माण्हू जेके बसुनि में सफ़र कनि था पिया, उहे बि पंहिंजूं टिकेटूं कटाइण खां पोइ पंहिंजो नंबर वठनि था उन टिकेट जो, जेके उन गाॾीअ में सफ़र कंदा। तक़रीबन ही सॼो ॾींहुं जेका आहे उहा ट्रांसपोर्ट हले थी पई, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञे थी पई, बल्कि ॿियनि सूबनि ॾांहुं बि वञे थी पई, जीअं पंजाब जा शहर आहिनि, बलूचिस्तान जा आहिनि, KP जा आहिनि, इस्लामाबाद ताईं जेके आहिनि इहे बसूं वञनि थियूं पयूं। माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी ईद मल्हाइण जे लाइ, ईद जूं ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ, पंहिंजे प्रिय प्यारनि दोस्तनि सां ईद मिलण जे लाइ उहे आता हूंदा आहिनि। जॾहिं त स्पेशल ट्रेनूं बि हलायूं वयूं, उन्हनि सां गॾोगॾु बसुनि में बि माण्हू सफ़र कनि था पिया।
किरायो हिते जो कासो घणो आहे, केतिरो भाड़ो भरे करे वञनि था। अक्सर माण्हुनि जी शिकायत रहे थी पई त भाड़ो जेको आहे उहो इंतिहाई तमामु वधीक वरितो वञे थो। इन वारे सां कोशिशि कयूं था, छाकाणि त अक्सर जेके टिकट कटींदड़ हूंदा आहिनि उहे ॻाल्हाइण खां ॾाढो लवाईंदा आहिनि। पोइ बि पाण कोशिशि कयूं था त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। हिते जो माण्हू कीअं ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ ख़ुशियूं पैसा हुजनि त ख़ुशियूं मल्हायूं न भा, छा मल्हायूं भा। वञनि नथा ॻोठनि ते। माण्हू ॾिसे त रोड ते किथे रहे, माण्हू बेरोज़गार लॻा पिया आहिनि, माण्हू किथे आहिनि भा हिते। ट्रेन वारा माण्हू बि हीअं रोइनि पिया जेके वञनि था। तव्हां तो महांगाई आहे न भाउ, 50-60 रुपए चांहि ते 30 रुपए वारी, 150 वारी दाल 350 जी दाल थी वई आहे। किराए ते छो रड़ियूं कंदा आहिनि? किराए ते गाॾी होॾो ख़ाली ईंदी आहे, डबलिंग वेंदी आहे न भाउ मिठड़ा, उनजे करे। हा डीज़ल घणे आहे उनजे करे महांगाई आहे न भाउ मिठड़ा। 60,000 डीज़ल अचे थो गाॾी में, महांगाई न थींदी बाक़ी। हर माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे उहो ईद पाणे ॻोठनि में पंहिंजे यारनि दोस्तनि मिटनि माइटनि सां मिलाए। तव्हांखे बि ख़्वाहिश हूंदी त ज़ाहिर आहे पंहिंजे प्री प्यारनि दोस्तनि ज़रूरु प्री प्यारनि खां सवाइ ईद थींदी बि न आहे। ज़ाहिर आहे माइट आहिनि, माइटनि में दिलि हर कंहिंजी कंदी आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ॿियो ख़ैरु। अच्छा वञो पिया तव्हां हाणे ॻोठ? हा ॻोठ वञूं पिया। रड़ियूं छो कंदा आहिनि माण्हू? चवंदा आहिनि महांगाई आहे, टिकट महांगाई त ज़ाहिर हाणे ॾिसो 2500 ग़रीब माण्हू काॾे वञे, 2500 किरायो लॻो पियो आहे। आख़िर सॼी मज़दूरी कयूं था, एतिरी दिहाड़ी बि न आहे त ज़ाहिर आहे 2500 किरायो त ग़रीब माण्हू काॾे वञे, एतिरो कमाइनि ई कोन था त ज़ाहिर आहे हाणे 2500 किरायो आहे। मजबूरी आहे माण्हू काॾे वञे, घर त वञिणो आहे न, पिरियनि सां मिलणो आहे न। सर किराया तो बड़ा ज़्यादा ही है, बिल्कुल कम से कम 2500-2800 किराया ले रहे हैं गाड़ी वाले, क्योंकि 2500-2800 तो कम से कम हम जो है ना 5-6 दिन कमाते हैं तो फिर बनता है। ये तो एक दिन सिर्फ ये जो है ना एक दिन ये किराया जो है ले रहे 2500। वापसी में खाली आते हैं। हाँ वापसी में तो खाली आते हैं वापसी में भी इतना ही किराया होता है, जब आते हैं वापसी तो वापसी इतना 2500-2800 किराया लेते हैं गाड़ी वाले। यो रेट कोई ज़्यादा चढ़ियो पियो तॾहिं चवनि था 25 खां घटि न थींदो। सीटूं बीटूं ॾियनि था? हा ॾियनि था। ईद मल्हाए छो भला सफ़ा ईद जे ॾिहाड़नि ते बि हिते माण्हू नज़र नथा अचनि? वजह छा आहे? असां जॾहिं बि ईंदा आहियूं त हीअं सम्झो त मुकमल भरियल हूंदो। हे साईं बेरोज़गारी, गुरबत ऐं पैसो निकिरी वियो आहे, कमु आहे न, बेरोज़गारी वधीक आहे, महांगाई वधीक आहे, माण्हू काॾे वञनि? छाते वञनि बि कंदा आहिनि, पर जेकी वञनि था अक्सर चवंदा त किरायो महांगो। इहो छो? किरायो साईं गाॾी वारा छा करनि? गाॾी वारा होॾो अचनि था, छॾे अचनि था। डीज़ल वञी ॾिसो हाणे 150 रुपए ते ज़रे घटि धक आहियूं था, ओॾो वीचारा अचनि था खाली, हेॾो वञनि था पोइ बि अधु किरायो बि न वठनि था। अधु किरायो हेॾो बि 1100, ओॾो बि 2200 वठनि था, 1600, 1700, 1500, 1400 जेको आहे त हिकु साइड जो। ओॾो अचनि था खाली, ₹1 रुपयो ख़र्चो आहे। हाणे मिसाल जैकाबाद, शिकारपुर, सखर अप डाउन जो गाॾी जो कोच जो लख ते कैश बीहे थी 70,000, 65,000, 70,000। उहा ई ॻाल्हि आहे न, मालिक छा कमाए? हेॾो दौर महांगाई जो। नए हिन वक़्तु असीं ज़ैनब मार्केट में मौजूदु आहियूं, जिते ईद ख़रीदारी जेका आहे उहा ज़ोर ऐं शोर सां जारी आहे। वॾे अंग में मर्द औरतूं ऐं ॿार जेके आहिनि उहे ख़रीदारीअ में मसरूफ़ आहिनि। कुझु ॾींहं पहिरीं जेका ईद ख़रीदारी हुई उन में तमामु घटिताई, पर हाणे बाक़ी तक़रीबन 2 ॾींहं वञी बचिया आहिनि, जंहिंजे करे ईद ख़रीदारीअ लाइ जेके आहिनि उहे शहरी ॿाहिरि निकिता आहिनि। कोरोना वायरस जे वबा खां पोइ शहर जूं जेके रौनकूं आहिनि उहे बहाल थियूं आहिनि। पाण कोशिशि कंदासूं हिते जेके मर्द औरतूं ऐं ॿार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। हिन दफ़े जेका ख़रीदारी थिए थी पई, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ख़रीद कनि था ऐं केतिरी उन्हनि खे जेका उहा ख़ुशी महसूसु थिए थी पई ख़रीदारी कंदे। अचो त उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल। अस्सलाम वालेकुम गाइस, हेयर सरफराज। तो इधर बहुत पीपल्स बहुत हैं, क्राउड बहुत है। लोग कहते हैं कि महंगाई है, लेकिन महंगाई का ऐसा सीन इधर कुछ भी दिखाई नहीं दे रहा, बल्कि जोशो खरोश के साथ उससे भी ज़्यादा शॉपिंग हो रही है। लोग निकल रहे हैं घरों से बाहर और बहुत लाखों करोड़ों की ख़रीदारी हो रही है। मैंने भी यहाँ से अभी तक 25-30 हज़ार की शॉपिंग कर ली है और मज़ीद भी अभी करेंगे।
यहाँ पता ही नहीं चलता पैसों का, जितने भी पैसे हो यहाँ पर कम है माशाल्लाह। और यहाँ के दुकानदार सब बहुत अच्छे हैं। अॼु असां सां गॾु SHO इम्तियाज़ फुलपोटो असां सां गॾु आहिनि। इंतज़ामनि जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त हिते पुलिस ऐं रेंजर्स ऐं ट्रैफिक जा जेके जवान आहिनि उहे हिते बीठल आहिनि त जीअं को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघे। ख़ासि करे उहे माण्हू जेके रॉन्ग साइड अचनि था, ट्रैफिक एहलकार उन्हनि खे रोकनि था पिया, या जेकॾहिं को मशकूक माण्हू नज़र अचे थो त हिननि जा पुलिस जा जेके जवान आहिनि उहे बि हिते मुक़ररु थियल आहिनि। अचो त पाण साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था, इम्तियाज़ फुलपोटो साहिब जन सां, त इंतज़ाम जेके आहिनि उहे कीअं पिया ॾिसनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। कीअं पिया इंतज़ाम ॾिसो तव्हां? साईं इंतज़ाम अल्लाह जो शुक्र आहे असां मुनासिब कया आहिनि। छो जो ईद जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त हाणे आख़िरी ॾींहंनि में रश वधी वेंदी आहे काफ़ी, त उन हवाले सां कोशिशि कई आहे त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बि मेंटेन रहे ऐं जेका ट्रैफिक जो फ्लो आहे उहो बि हलंदो रहे ताकी कंहिंखे का परेशानी न थिए आवाम खे। त इंशाल्लाह उन हवाले सां असां पंहिंजो ट्रैफिक पुलिस मिली करे इन शइ ते कमु कयूं था ऐं रेंजर्स बि असांखे जॉइन कयो आहे। त कोशिशि हिदायतूं हूंदियूं आहिनि त हरू बि माण्हुनि सां जेको आहे सो बदतमीज़ी न थिए, उन्हनि खे रोकण करण वग़ैरह। ऐं लेडीज़ मूं ॾिठो आहे त ट्रैफिक एहलकार बि असां सां गॾु आहे। जी हाणे असल में मार्केट आहे न, त मार्केट में ज़ाहिर आहे त लेडीज़ बि अचनि थियूं ख़रीदारी जे हवाले सां, त उन्हनि जो बि ख़्यालु रखिणो आहे त उन्हनि सां ख़ुदा न ख़ासिता को नाख़ुशगवार वाक़ियो अहिड़ो न थिए, त उन ते बि ज़ाहिर आहे उन शइ खे कंसिडर कयूं था त मतिलबु उन्हनि खे का परेशानी न थिए। उन हवाले सां ज़ाहिर लेडीज़ जेके एहलकार आहिनि असांजो ट्रैफिक जूं या डिस्ट्रिक्ट जूं उहे बि असां सां गॾु हिन अमल में शामिल आहिनि। पाण सां गॾु इम्तियाज़ फुलपोटो जीअं पाण सां ॻाल्हि ॿोल कई इंतज़ामनि जे हवाले सां बि हुन ॿुधायो त हिते इंतज़ाम जेके आहिनि उहे इंतिहाई सख़्तु आहिनि। हर माण्हूअ जी जेका आहे चुरपुर हुन ते नज़र रखी वञे पई। पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान जेके आहिनि उहे बि हिते पंहिंजियूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। 2 साल से बिल्कुल ही मतलब महरूम थे इस खुशियों के लिए, जो बहाल हो गई है हमारी, और बहुत ही हमें एंजॉयमेंट हो रहा है। ईद की हम खुशियाँ बहुत ज़ोरों शोर से मना रहे हैं, क्योंकि 2 साल तो बिल्कुल गवर्नमेंट ने हमें बॉन्ड कर दिया था, अब गवर्नमेंट ने रिलीज़ कर दिया है तो बहुत ज़ोरों शोर से ईद मनाएंगे और इंशाल्लाह बहुत मज़ा आ रहा है। महंगाई तो हर जगह हो रही है, देखो सिर्फ पाकिस्तान में नहीं है, महंगाई पूरे वर्ल्ड में है। हम महंगाई का रोना नहीं है, महंगाई तो हर जगह पे ऐसी है, बहुत है ज़्यादा। 2 साल के बाद अभी मिली है ना रौनक है, रमज़ान की रौनक है, तो अभी माशाल्लाह शुरू हुई है ना, तो शुरू से ही मतलब बेस्ट ही थी। भैया जो पहले 2 साल बंद थे ना, उसमें जो काम था वो अभी नहीं है। पहले हम 5 बजे में उतना कमा लेते जितना हम पूरे दिन में भी अब नहीं कमा रहे। वो टाइमिंग भी सही थी और वो दौर भी सही था। अब पता नहीं क्या है, अभी 3 बजे तक बैठे हैं, 4 बजे तक बैठे हैं, कस्टमर ही नहीं है मार्केट में। अभी आपके सामने देख लें सन्नाटा पड़ा हुआ है, काम नहीं है पहले के। तो कहते 10 दिन जो है ना पहले होते थे लेकिन अब नहीं है, महंगाई की वजह और दूसरी अभी लोगों की तनख्वाहें नहीं आई है। अभी एंड का महीना चल रहा है, लोग घर से निकले नहीं है। अब 1 तारीख को लोगों को तनख्वाहें आएंगी तो लोग निकलेंगे। अब 3 तारीख को ईद है, अब 2 दिन जो होगा वो काम होगा, उसके अलावा नहीं होगा। आज भी हुआ तो हुआ, वरना नहीं। कल हफ्ता है, कल देखो, अभी कोई चांसेस नहीं है। जी बिल्कुल, ईद जी जेका ख़रीदारी आहे उहा उरूज ते आहे। घणे भाङे माण्हुनि जो चवणु आहे त माण्हुनि जी रश जेका आहे उहा तमामु घटि आहे, पर पाण खे जेका ॾिसण में आई आहे त माण्हुनि जी रश तमामु घणी आहे। ईद जी ख़रीदारी जोश ऐं ख़रोश सां जारी आहे। तक़रीबन जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजी फैमिली सां अचनि था पिया। मुख़्तलिफ़ आइटम्स जेके आहिनि उहे ख़रीद कनि था पिया। उन में कपिड़ा हुजनि, वेस वॻा हुजनि, उन्हनि में चप्पल हुजनि, सैंडल वग़ैरह, चूड़ियूं ऐं ॿियो जेको सामान आहे उहे हिते ख़रीद कंदे पाण खे नज़र अचनि था पिया। तक़रीबन ही मार्केटूं जेके आहिनि 3 ॾींहंनि ताईं राति देरि ताईं जेके आहिनि उहे खुलियल रहंदियूं, जंहिंजे करे माण्हुनि जी रश रहंदी। ख़ासि करे चंड राति जेको आहे सो हीअ मार्केट जेका आहे तमामु घणी खुलियल रहंदी। ॿार हिन वक़्तु जेको आहे सो कराची शहर में रौनकूं जेके आहिनि उहे ॿीहर बहाल थियण खां पोइ ईद जी जेका ख़रीदारी आहे उन में वधीक तेज़ी आई आहे। इहा हिकिड़ी ॿी शइ आहे त ग़रीब माण्हू जेको इंतिहाई परेशान आहे, उनजो चवणु आहे त महांगाई तमामु घणी आहे, पर घणे भाङे जेके माण्हू असांखे हिते ॾिसण में पिया अचनि त उहे ख़रीदारीअ में जेके आहिनि उहे मसरूफ़ आहिनि। मर्द औरतूं ऐं ॿार जेके आहिनि उहे ख़रीदारी कंदे पाण खे नज़र अचनि पिया। पाण कोशिशि कंदासूं त हिते अञा बि वधीक जेके आहिनि ॿार आहिनि, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अक्सर जेका हीअ ईद हूंदी आहे उहा ॿारनि जी हूंदी आहे। उहे ॿार ई जेके घड़ियूं वग़ैरह ख़रीद कंदा आहिनि, उन सां गॾु नवां वेस वॻा, पेंट शर्ट वग़ैरह जेके आहिनि उहे ख़रीद कंदा आहिनि ऐं फरमाइशूं कंदा आहिनि हिते अची करे। पाण कोशिशि कयूं था त उन्हनि ॿारनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त उन्हनि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि ख़रीद कयूं आहिनि। मैंने ईद के लिए कपड़ा खरीदा है और जूते खरीदे। अच्छा, इस ईद पे मज़ा आ रहा है? जी बहुत ज़्यादा। घूमने कहाँ जाएंगे? घूमने हम नानी के घर जाएंगे और बाकी रिलेटिव्स के यहाँ जाएंगे। इस ईद पे ज़्यादा मज़ा आ रहा है। पीछे जो पिछले साल तो कोविड में सारा मसला था, अब अल्लाह का शुक्र है सब सही हो गया, तो ये ज़्यादा मज़ा आ रहा है इसमें।
ज़्यादातर महंगाई हाँ महंगाई तो है, बहुत है महंगाई। पहले इमरान खान का था कि इमरान खान उतर जाए महंगाई कम हो जाएगी, तो वो तो वैसे ही है, कोई फ़र्क नहीं पड़ा महंगाई का। तो अल्लाह का शुक्र है कि रौनकें बहाल हो गई, लेकिन ये है कि महंगाई बहुत है, हकीकत है। बस ये है कि अल्लाह ताला जो पर पूरा करा देता है, लेकिन हुक्मरानों को भी सोचना चाहिए कि आवाम के लिए कोई आसानी पैदा करें। महंगाई तो बढ़ती जा रही है दिन ब दिन। ज़ाहिर है कुछ खरीदना तो है। हाँ जाहिर है, बच्चों की ख्वाहिशात होती हैं, हम तो अपनी ख्वाहिश का गला घोट लेंगे, लेकिन बच्चों के लिए तो करना पड़ता है ना कुछ। सर इस दफ़ा तो इतनी महंगी है जो बच्चों की चीज़ें 200-200 की थी, वो 800-800 की हैं, कि इतना माफिया बन चुका है कि एक मैंने बच्चे का सूट पूछा है जो 2000 रुपये का है, तो यही सूट सेम यानी कि 2-3 महीने पहले हमने 800-800 के लिए। रश तो बहुत नजर आ रहा है, क्या समझते हैं? लेने वाले कम है, हाँ सिर्फ महंगाई है वजह। आप देखें एक छोटी घड़ी मिलती थी 50 रुपए की, अब 300 की बच्चों की घड़ी दे रहे हैं यार, कि इंतहाई हो गई है महंगाई। तो करनी है ना, फिर करनी है, बस ले तो रहे हैं, इंशाल्लाह करेंगे ही तो। जी नाज़रीन, अॼु कराची डायरी में पाण ॻाल्हि ॿोल कईसूं, जेका पाण शुरूआत कईसूं उहा स्पेशल जेका ट्रेन आहे, जेके 2 ट्रेनूं कराची खां निकितियूं, हिकिड़ी लाहौर जे लाइ ऐं ॿी वरी पेशावर जे लाइ, जंहिंमें तक़रीबन हज़ार मुसाफ़िरनि जी जॻह रखियल हुई। उन खां वधीक जेके आहिनि उहे मुसाफ़िर उन्हनि में सफ़र कंदे पाण खे नज़र आया। जॾहिं त ट्रांसपोर्ट जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ट्रांसपोर्ट तमामु असांखे हिकु त घटि नज़र आई, या त राति जे टाइम खां पोइ ट्रैफ़िक जेका उहा शुरू थिए थी। बहरहाल उन में ट्रांसपोर्ट में जेका भाड़ा आहिनि उहे 2 ऐं 3 ते उन्हनि वधाए छॾिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जूं जेके गाॾियूं आहिनि वापसीअ में उहे गाॾियूं उन्हनि जूं ख़ाली अचनि थियूं पियूं, ऐं जेकी माण्हू पंहिंजे अबाणनि ॻोठनि ॾांहुं वञणु पिए चाहियो, उन्हनि जो चवणु हो त उन्हनि जा जेके भाड़ा आहिनि उहे 3 ते उन्हनि वधाए छॾिया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे परेशानी थी आहे। हिकु तरफ़ महांगाई, ॿी तरफ़ वरी भाड़ा वग़ैरह जेके आहिनि उहे वधाया विया आहिनि। हाणे पाण ॻाल्हि कयूं मार्केटुनि जी, काफ़ी हद ताईं कुझु मार्केटूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें अञा ताईं भाड़ा ई आहे। अञा ताईं उन्हनि मार्केटुनि में माण्हुनि जी का रश पाण खे ॾिसणु न पई अचे, ऐं उतां जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि जो बि चवणु आहे त हिकु तरफ़ 2 खां 2.5 साल जेका कोरोना वबा हली उन में परेशानी हुई, पर जेकॾहिं हाणे वरी हिकु भेरो ॿीहर उहे रौनकूं शहर जूं बहाल थियूं आहिनि, उन बावजूद बि उहा जेका ख़रीदारी आहे जेका हुअणु खपे उहा न थी आहे। ख़रीदार जेके आहिनि उहे पहिरें रोज़े खां वठी उन्हनि जी शुरूआति थींदी आहे, पर हाणे जेको आहे सो उहा पाण खे नज़र न पई अचे। जॾहिं त कुझु मार्केटुनि में पाण विया आहियूं, उते अवाम जी असांखे तमामु घणी रश नज़र आई आहे। शहरनि जो बि उते चवणु आहे त हू ख़रीदारी करण जे लाइ आहिनि, दिलि खोले जेको आहे उहो ख़रीदारी कंदा। बहरहाल हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ईद जा ॾींहं वेझो ईंदे या हिन ईद खे ख़ुशियुनि सां मल्हाइण सां गॾु असांखे उन्हनि ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि जे लाइ बि सोचणु घुरिजे, जेकी हिकिड़ो वेलो त खाइनि था, 2 वेला वेहनि था, जिन वटि पाइण जे लाइ कपिड़ो कोन्हे को, जिन वटि पैसा कोन्हनि, हू अबाणे शहरनि ॾांहुं वञी सघनि। असांजे सरहंदी वारनि खे इहा शइ सोचणु घुरिजे त उहे हिन ईद ते बि गॾिजी करे उन्हनि सां गॾिजी ईद मल्हाइनि त उहो बहितरु थींदो। कराची डायरी जे अॼोके हिन प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी, कैमरामैन वक़ार शेख ऐं अरसलान अमन सां पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।